ये मानू तो जनपद की जिंदगी जो कदर जनपद की जिंदगी के सजायो गुजारियो जेड़ी भी फील्ड में व्या जेड़े भी राह में व्या पंजे वक्त के वक्त जो कदर कयूं अल्लाह तबारक व तआला उनन के मोट में दुनिया की इज्जत दिनी ऐं जन खुदा के रास्ते में कोशिश की उनन के दुनिया की इज्जत भी मिली तो आखिरत की कामयाबी मिली। जो अल्लाह 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 मुझे सोने हबीब मदीने वाले साईं पंजे गुलामन के हर गाल में एकड़ो निजाम सेखारियो हर शे जो निजाम सेखारियो। हजरत नोमान बिन बशीर रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइन था तो मुंह मदीने वाले साईं का पान बुधो सरकार फरमायो ला तुसुन्न सुफूफकुम जने तवा नमाज में बींदायो त तवा पंजू सिफूं सिद्धियों रखंदा कयो सिफुन में टिड़ पखड़ न थियो के अगते के पोइते ये न थियो जेकने तवा अगते पोइते थींदो त तवा जे दिलुन में निफाक ऐं झगड़ो पैदा थींदो। सिफ में भी हो तो पंजो सिफूं सिद्धियों बनाए बींदा कयो। साईं फरमाइन था नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल क़ज़ए हबीबन करीमन फरमायो तो जेरी मतलब वार कूड़ियो था तो पंजा वार कुछ कूड़ियो कुछ छड़ियो ये न कंदा कयो जे छड़ियो था तो सब छड़ियो जे कूड़ियो था तो सब कूड़ियो। अब गाल बुधंदा वणो ऐं समझंदा वणो। हबीबन करीमन फरमायो ला यमशि अहदुकुम फी नअलिन वाहिदतिन हिकड़ी जुत्ती में न हलो जेकरे वाट ॾेयूं वञो था पिया ओचितो तव्हांजी जुत्ती छिजी पवे त हाणे हिकड़ी जुत्ती छिनल आहे उहा हथ में खणो ॿी पेर में पातल हुजे। मुंहिंजो सोनो हबीब तो फरमाए त ईअं न कयो जे पायो था तो बिन्ही पेरन में पायो जे न था पायो तो पो बई पैर उघाड़ा करे हलो। ये जिंदगी जो निजाम गाल समझो जुत्ती जी कर हुंदी आ तरो जुत्ती जो थुलो हुंदो आ जेरिमल मानू के तवा दिसो त अल्लाह तबारक व तआला उन जो टंगू बई बराबर ठायूं पर हिकड़ी में जुत्ती में हिकड़े पैर में जुत्ती हुजे बे में न हुजे त एकड़ो पैर मथे थींदो बियो हेठ थींदो जेको कुदरती निजाम ठयला उने में खलल पवंदो। इए जेकरे तवा हिकड़ो मेल हलो त तवा जो अंदर रगूं रेशा आसाब उन में बीमारी पैदा थींदी। कुर्बान या रसूल अल्लाह तुझी बसीरत तुझे तिब्बता कुर्बान वंजे पंजे उम्मत के इहो भी सेखारन पिया त हलो ही हलन तवाजे सेहत वारो आ हिन हलन सा तवाजे अंदर में बीमारी पैदा थींदी। मुझे महबूब केडो न चिटन लफ्जन में फरमायो हजरत सोना हबीब फरमाइन था इज़न कता शिस्सु नाल अहदिकुम फला यमशि फिल उखरा हत्ता युस्लिहा रवाहु मुस्लिम। साईं फरमाइन था जिन मल वाट वींदे तवाजी जुत्ती छिजी पवे त बिन्ही पेरन मां लाहे छडींदा कयो हिकड़ी पातल हिकड़ी लथल इए न कयो बिन्ही के दुरुस्त करे पो हलंदा कयो। जेरिमल मथे जा वार कूड़ियो था कुछ वार कटे छड़ियो कुछ रहाए छड़ियो इए न कयो मुछुन जा वार कुछ नंढा कयो कुछ वडा कयो इए न कयो बराबरी रखो छो त इन बराबरी में इन निजाम में हुस्न भी आहे ज़िबाइश भी आहे
बचत भी आहे, सेहत भी आहे, अमुन भी आहे, सलामती भी आहे। गाल समझियो या न? हाँ, सोना हबीब फरमाइन था, वान अबी सईदिन व अबी हुरैरत रदियल्लाहु अन्हुमा काला काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदा खरज सलासतुन फी सफरिन फलयुअम्मिरु अहदहुम। ट्रे जना सफर में गरजी निकरो, जडे ट्रे जना सफर में गरजी निकरो त पो हिकड़ो पंजो अमीर बनाए निकरंदा कयो। ट्रे जना निकरो न त हिकड़े के चो दादा हे असांजो अमीर आहे, पो सफर में भली करे तव्हां ईअं कयो आहे? हर को अमीर आहे। हाणे मिसाल टई अमीर थी विया हलिया त पो हो कंदो पंहिंजी मर्ज़ी, हो कंदो पंहिंजी मर्ज़ी, हो पंहिंजी मर्ज़ी। पर जे अमीर हिकड़ो हुंदो न, वो चवंदो बाबा हीअं कयो, अदा हा, छो त अमीर आहे, उनजो हुकुम मञणो पवंदो। सफ़र सोलो गुज़रंदो, तव्हां जे सफ़र में दिक्कत ऐं दुश्वारी न थींदी। कुर्बान